भागवत जो पोथीअ जी पूजा करे ऐं पुजंदी आहार बेटा रखी हथ जोड़े चवे त स्वामी जी तव्हीं साक्षात श्री कृष्ण जो सुखदेव जा स्वरूप आयो। तव्हां मूंखे पंहिंजो दास सम्झी मुंहिंजी मुराद पूरी करियो। पंहिंजो मन संसारी कमनि खां हटाए कथा ॿुधिजे। कथा ॿुधण खां पोइ उते वेही परमेश्वर जो भॼन कजे। ऐं व्यास जीअ खे वाजिब आहे त चङीअ तरह सां कथा सम्झाए करे कथा ॿुधण खां पोइ कुझु खीर या फल 7 ॾींहं सांधे व्यास जीअ खे ॿुधंदड़ खे खाइणु घुरिजे ऐं हिकिड़ो दफ़ो संध्या जे वक़्तु भोजन करणु घुरिजे। फ़क़ति फल या खीर या घी खाई 7 ॾींहंनि ताईं रहणु वॾो पुञ आहे। बिना खाधे रहणु न घुरिजे। 7 ॾींहं ज़मीन ते सुम्हण ऐं पातल ते खाइणु ॿुधंदड़ ऐं वाजिबु आहे। हा, दाल माखी पकवान मेथी वाङण हिंदाणो माहे गाजर न खाइणु घुरिजे। थोरो खाइजे जीअं आलस न थिए। जेसी ताईं कथा ॿुधिजे तेसी ताईं कूड़ कावड़ चुगली ऐं गिला न कजे। उहो 7 ॾींहं रजशोला स्त्रीअ खे कथा ॿुधणु न घुरिजे। हा, मलेश जात जूं ज़ालूं कथा वारो आस्थान में वेहणु न ॾिजनि। जेकॾहिं उन्हनि खे ॿुधण जी इच्छा हुजे त उहे परे वेहनि। जेकॾहिं का स्त्री बिना औलाद हुजे या जंहिंखे हिकु दफ़ो ॿारु थियो हुजे या जंहिंजो गर्भ किरंदो हुजे त हिन कथा खे चित लाइ ॿुधण सां उनजी उमेद पूरी थींदियूं। कथा ॿुधण खां पोइ तुलसीअ जो फल ऐं ॿियो प्रसाद सभिनी ॿुधंदड़ खे ॾियणु घुरिजे। जेकॾहिं सॼी कथा पूरी थिए तॾहिं 8 ॾींहं होम कजे। 10 सिकंद जा श्लोक या गायत्री मंत्र सां आहुति ॾेई चङा भोजन ब्राह्मण खे ॾिजनि ऐं कुंज जे आहार पैसा गहना कपिड़ा घी ज़मीन बासण व्यास जीअ खे ॾेई उनजी प्रेम सां पूजा करे उनखे मोकल ॾिजे। हिन कथा जे ॿुधंदड़ सां धर्म अर्थ काम ऐं मोक्ष 4 पदार्थ मिलंदा आहिनि। बोल श्रीमद भागवत पुराण की जय। एतिरो चई संत कुमार चयो त हे नारद, जेकॾहिं तोखे वधीक ॿुधण जी इच्छा हुजे त वधीक ॿुधायां। नारद चयो त इन्हीअ खां वधीक भाग ॿिया कहिड़ा चइबा। जॾहिं संत कुमार ॿियो दफ़ो कथा ॿुधाइणु शुरू कई त सभु ऋषीश्वर अची कठा थिया। तॾहिं सुखदेव महाराज बि तीर्थ कंदो उते अची पहुतो। संत कुमार ऐं ॿियनि सुखदेव खे प्रणाम करे वॾे आदर भाव सां आसन ते विहारियो। उन वक़्तु श्री सुखदेव कथा रूपी यज्ञ जी तयारी ॾिसी सभिनी ॿुधंदड़नि खे चयो त ही कथा वेस रूपी वण जो फल आहे। संसार में ॿिया जेके फल आहिनि उन्हनि जे मथां फलूं ऐं अंदरि ॿिज आहे, पर ही फल अमृत रूपी रस सां टिमटार आहे। ही कथा श्री नारायण ब्रह्मा खे ॿुधाई हुई ऐं ब्रह्मा नारद खे ऐं नारद मुंहिंजे पीउ वेद व्यास खे ऐं उन मूंखे पढ़ाई हुई ऐं मूं राजा परिषद खे ॿुधाई हुई। हीअ कथा 18 पुराणनि में उत्तम आहे। स्वर्ग में तपीश्वर, ब्रह्मलोक में ब्रह्मा, कैलाश ते श्री महादेव ऐं वैकुंठ में लक्ष्मी इन कथा खे गाईंदी आहे। जॾहिं श्री सुखदेव हीअ ॻाल्हि करे पूरी कई तॾहिं श्री वैकुंठनाथ ब्रह्मा विष्णु महेश कुबेर ऐं देवता पहलाज ऐं ॿियनि सभिनी भॻवाननि खे साण करे उते आया।
जेके मनुष्य उते वेठा हुआ तिन सभिनी उथी प्रणाम कयो। नारद मुनि नचण ऐं ॻाल्हाइण लॻो। नारद मुनि नचण ऐं ॻाइण लॻो। पहलाज, खरताल ऐं उद्धव भगत खंजरी ऐं राजा इंद्र सिरधंग वॼाइण लॻो। उन वक़्तु त्रिलोकीनाथ नारायण सभु कंहिंखे प्रेम में गद गद ॾिसी चयो त तव्हांखे जेको वरदान घुरणो हुजे सो घुरो। तॾहिं नारद ऐं ॿियनि हथ जोड़े वेनती करे चयो त हे दीन दयालु, तव्हांजे दर्शन खां वधीक ॿी का बि शइ असांखे न खपे। पंहिंजे चरणनि जी भक्ति ॾियो। श्याम सुंदर ही वरदान सभिनी खे ॾेई उतां अंतर ध्यान थी वियो ऐं कथा रूपी यज्ञ पियो दफ़ो बि पूरो थियो। एतिरी कथा ॿुधी सोनक आदिक 88,000 ऋषीश्वरनि सूत जीअ खां पुछियो त सुखदेव महाराज, ये कथा राजा परिषद खे कॾहिं ॿुधाई ऐं संत कुमार कॾहिं चई हुई? श्री सूत चयो त जॾहिं श्री कृष्ण चंद्र द्वारक खां वैकुंठ पधारजी वियो, उन खां 30 वर्ष खां पोइ वॾे वारे महीने में नवमीअ जे ॾींहुं सुखदेव महाराज ये कथा राजा परिषद खे ॿुधाई हुई। उन खां 2 साल पोइ गौकर्ण ये कथा रूपी यज्ञ कयो हो। उन खां 300 साल पोइ संत कुमार नारद खे ॿुधाई हुई। जा कथा मूं तव्हांखे ॿुधाई आहे। जेको प्रेमी ये कथा प्रेम सां ॿुधंदो उहो निश्चय मुक्ति पाईंदो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। गौकर्ण महात्म समाप्त थियो। दोहिरो, जेको प्रेमी प्रेम सां पढ़े कथा निष्काम, जेको प्रेमी प्रेम सां पढ़े कथा निष्काम, पाए मुक्ति सो सदा निश्चय वैकुंठ धाम। बोल श्री कृष्ण भगवान की जय। जय जो श्री गणेशाय नमो। सिकंद पहिरियों परमेश्वर जे अवतारनि जो हाल वैद विद्या जो श्री नारद खां 4 श्लोक ॿुधी श्रीमद् भागवत जो ज्ञान ॿुधाइण ऐं श्रृंगी ऋषिश्वर जो राजा परिषद खे शराब ॾियण ऐं ॿी लीला अध्याय पहिरियों श्री नारायण जी स्तुति सोनकादिक ऋषिश्वरनि जो श्री भागवत जी कथा पुछण ऐं श्री सूत जी जो अमृत रूपी कथा खे आरंभ। वैद व्यास जे शीश सूत जी श्रीमद् भागवत जी कथा उन वक़्तु ॿुधी हुई जंहिं वक़्तु वैद व्यास पंहिंजे पुट सुखदेव खे पढ़ायो अथई ऐं सुखदेव राजा परिषद खे कथा ॿुधाई थे। उन खां के ॾींहं पोइ नेमशाल जे नाले तीर्थ में जिते सोनकादिक 88,000 ऋषीश्वर अची गॾु थिया हुआ, उते श्री कृष्ण भगवान जो सुदर्शन चक्र कयो आहे। भगवान की जय। इन्हीअ करे उहो आस्थान तमामु पवित्र आहे। उते कलयुग पंहिंजो वासो करे नथो सघे। उन्हनि ऋषिश्वरनि उते खां पुछो त तव्हां वैद व्यास वटि रही सभई पुराण पढ़िया ऐं ॿुधाइनि, कृपा करे असांखे बि ॿुधायो। तॾहिं श्री सूत उन्हनि ऋषिश्वरनि खे चयो त जो आदि निरंकार 14 भवन में रचे सभिनी जीवन में पालना थो करे, महाप्रलय जे वक़्तु वरी सभई त्रिलोकीनाथ जे जोत में समाइजी वेंदा। पंहिंजे तेज सां ब्रह्मा विष्णु महेश ऐं ॿियनि सभिनी देवताउनि खे ज्ञान थो ॾे। उन ई ज्योति स्वरूप जो ध्यानु करे व्यास चवे थो त सभु संसारी व्यवहार पूरो आहे ऐं श्रीमद् भागवत में अहिड़ो निर्गुण धर्म लिखियलु आहे जंहिंजे करण सां संसारी आदमी जा सभु दुख पाप जा संकल्प विकल्प छॾे था वञनि। ॿियनि युगनि में घणे कशाले करण करे श्री श्याम सुंदर जो दर्शन थींदो हो, पर हिन कलयुग में फ़क़ति अमृत रूपी कथा पढ़ण ऐं ॿुधण करे
परमेश्वर जो वासो हृदय में थिए थो। इनजे करे श्रीमद भागवत खे सभिनी वेदनि जो तत्व ऐं कल्प जो वृक्ष वांगुरु सम्झी सुखदेव हीअ कथा राजा परीक्षित खे ॿुधाई हुई, जंहिंजे अमृत जहिड़ो फल सुखदेव महाराज जे मुख मां सॼे संसार में पखिड़िजी वियो आहे। सूत संकादिक ऋषिशरन खे व्यास पंहिंजे चिरनि खे चवे थो त तव्हीं हिन अमृत रूपी फल जो रस सदाईं पीअंदा रहो। सोनकादिक ऋषिशर सुबुह जो सनानु पूजा करे सूत जीअ खे वॾे आदर भाव सां विच में वियो ऐं चवणु लॻो त तव्हीं सभु वेद ऐं पुराण ॼाणंदा आहियो, असांखे बि पंहिंजो दास ॼाणियो उहे पुराण ॿुधायो जो सभिनी वेदनि ऐं शास्त्रनि जो तत्व हुजे ऐं संसारी जीवन खे भवसागर खां पार उतारे असांजी मुक्ति थिए। थोरी महिनत सां घणो फल हासिल कयूं ऐं हीअ बि ॿुधायो त जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जे नाले वठण सां संसारी जीवन जो उद्धार थो थिए त कहिड़े कम कारण लाइ हिन मृत्यु लोक में अची देवकी जो पुटु श्री कृष्ण अवतार वरितो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। सरगुण रूप धारे बलराम सां लीला कई ऐं कलयुग जो शुरू थियण वक़्तु जॾहिं पाण वैकुंठ वञी पधारिया तॾहिं धर्म कंहिंजे शरण में रहियो हो ऐं कंहिंखे सौंपे विया हुआ। इहा सारी वार्ता वर्णन करे जंहिंजे ॿुधण सां 84 जी फांसी कटजी वञे थी। बोल श्री कृष्ण भगवान की जय। पिछली कथा हाणे न स्टार्ट थी। हा चवण अध्याय में इहो कंहिंमें ॾिनो लोकवर में की न? हिन अध्याय में श्री सुखदेव जो वन में तपस्या लाइ वञणु ऐं नारद मुनीअ जे उपदेश सां पंहिंजे आस्थान ते मोटी अचणु। श्री सूत जॾहिं ही प्रसन्न सोनकादिक ऋषिशरन खां ॿुधो तॾहिं ख़ुशि थी पहिरियां ई सुखदेव जे चरणनि जो ध्यानु कयो, जंहिंजे सत्संग करे उन श्रीमद भागवत ॿुधो ऐं तंहिंखां पोइ वेद व्यास पंहिंजे गुरुअ जा चरण कमल हृदय में रखी श्री श्याम सुंदर चतुर्भुजी मूर्त खे दंडवत करे सोनकादिक ऋषिशरन खे चयो त हाणे मां तव्हांखे श्रीमद भागवत जी कथा ॿुधायां थो। जा ध्यानु लॻाए ॿुधो। जंहिं वक़्तु सुखदेव माउ जे पेट मां जनमु वरितो उन वक़्तु मुरली मनोहर जे तप करण वास्ते करमंडल खणी घर खां निकिरी वन जो रस्तो वरितो ऐं मन में वीचार कयईं त हिन हिते रहण करे मुंहिंजी शादी करे छॾींदा, तंहिं करे हाणे ई वन में वञी भक्ति करणु वाजिबु आहे। जॾहिं व्यास पंहिंजे पुत्र खे ॾिठो तॾहिं प्रेम में भरिजी उन जे पुठियां पियो ऐं चवणु लॻुसि त हे पुत्र तूं पहिरियां ई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मगर सुखदेव जी महाराज संसार खां ॾाढो खटो थियलु हो ऐं हरि चरणनि में अहिड़ी प्रीत हुयसि जो शाम खे जवाबु ॾियणु वाजिबु न सम्झी मन में वीचार करणु लॻो त पिता खे ॿुधाइण में बि संसारी माया लॻल आहे। अहिड़ो वीचार करे हू वन जे वणनि में घिरी वियो। चयाईं त न कोई कंहिंजो पुटु आहे न कोई कंहिंजो पीउ आहे, ही संसारी 84 में फाथल आहे। जीव आत्मा कॾहिं बि नथो मरे। इहा ॻाल्हि ॿुधी व्यास खे संतोष आयो। जॾहिं सुखदेव जी वन ॾांहुं वियो थिए तॾहिं रस्ते में हिकिड़ो तलाउ ते किन देवताउनि जे स्त्रियुनि लंघनि सनानु थिए कयो। तॾहिं सुखदेव खे ॾिसी का लज न कई। जॾहिं पोइतां व्यास वेद ॿुढो हुते पहुतो तॾहिं उन्हनि पंहिंजा कपिड़ा पहिरिया। हीअ हाल ॾिसी व्यास मन में वीचार कयो त मुंहिंजे पुट सुखदेव खां हिननि ज़ालुनि खे का लज न आई ऐं मूं ॿुढे खे ॾिसी कपिड़ा पहिरियो, जंहिंजो कहिड़ो सबबु आहे। तॾहिं हू ज़ालूं व्यास जे मन जो हाल सम्झी चवणु लॻियूं त व्यास जी
अव्हां खे मर्द ऐं ज़ाल जे सुञाण जो ज्ञान आहे, पर सुखदेव परमहंस आहे, उनखे स्त्री ऐं पुरुष में तफ़ावत ॾेखारे नथो ॾिए। इन्हीअ करे असां उन खां शर्म न कयो। हीअ ॻाल्हि ॿुधंदे व्यास जे मन जो संसो लही वियो। सोन कार्तिक ऋषिशरन सुखदेव जी महिमा ॿुधी मन में चयो त सूत असां सभिनी ऋषिशरन जी वॾाई नथो करे ऐं नंढड़े बालक सुखदेव जी महिमा थो करे। जॾहिं ऋषिश्वर जे मन में इहो संसो पियो, तॾहिं सूत हुननि जे मन जी मंशा पंहिंजे ज्ञान द्वारा सम्झी चयो त श्री सुखदेव संसार ते तारण वास्ते हीअ भागवत रूपी कथा राजा परिषद खे ॿुधाई आहे। इन्हीअ करे हू जोगिन ऐं मुनीश्वरनि जो बि गुरु आहे, हीअ ॻाल्हि ॿुधी सभिनी खे दिलि जाइ थी। ऐं पोइ सूत जी ऋषिश्वर खे चयो त जेको हिन ॻाल्हि जो संसो करे त सुखदेव जनम वठणु शर्त परमेश्वर जे तप करण वास्ते वन में हलियो वियो, तॾहिं हू भागवत पुराण व्यास जीअ खां कीअं पढ़ियो त उनजो जवाबु हीअ आहे त सुखदेव खे हिकु दफ़ो नारद मुनि गॾु हो, जंहिंखां पुछियो हुअईं त हे महाराज, मूंखे को अहिड़ो ज्ञान ॿुधायो जंहिं करे परमेश्वर जे चरणनि में मुंहिंजो मन लॻे। नारद चयुसि त इहो ज्ञान मूं तुंहिंजे पिता खे ॿुधाए छॾियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी सुखदेव पंहिंजे पिता वटि अची हुन जे चरणनि ते किरी पियो ऐं चवणु लॻो त पिताजी, मूंखे का अहिड़ी विद्या पाढ़ियो जंहिं करे मुंहिंजी हर चरणनि में प्रीत लॻे। तॾहिं व्यास जी चयो त श्रीमद भागवत जे पढ़ण खां सवाइ ॿियो को उपाउ कोन्हे। इहा ॻाल्हि ॿुधी सुखदेव जीअ भागवत पुराण शुरू कयो। एतिरी कथा ॿुधाए सूत जी चवणु लॻो त उन वक़्तु मां बि उते हुउसि। सुखदेव जी भागवत पढ़ण जे लालच ते घणा ॾींहं व्यास जीअ जी शेवा में रहियो ऐं भागवत खे ॾाढे प्रेम सां पढ़ियो। जंहिं करे अमृत रूपी कथा ॿुधण जे लालच ते योगीश्वर ऐं मुनीश्वर वटि ईंदा हुआ। हू इन ई कथा जो सदा विर्त ॾींदो। एतिरी कथा ॿुधाए श्री सूत जी चयो त हे ऋषिश्वरो, इन्हीअ कथा ॿुधण जो महात्म जो वॾो फल मिले थो। तंहिं करे मनुष्य खे घुरिजे त सचे मन सां हीअ अमृत रूपी कथा ॿुधे ऐं मन पंहिंजे माया स्त्री ऐं औलाद जे मोह ऐं कूड़े वहिंवार खां हटाए नारद जे चरणनि में ध्यानु ऐं प्रीत लॻाए। उनजे हृदय मां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार नाश थी वञे थो ऐं हुनजो मन अहिड़ो पवित्र थी थो पवे जहिड़ी तरह लोह वारीअ में घसण करे चमकंदो आहे। इन्हीअ करे आदमीअ खे पंहिंजे मुक़द थियण वास्ते पहिरियां हिन कथा जे ॿुधण जो अभ्यास करणु घुरिजे। मनुष्य जो सुभाउ राजसी, तामसी ऐं सात्विकी थिए थो ऐं शास्त्रनि में तमामु के काठ राजस खे धूम ऐं सात्विक खे आग वांगुरु चवंदा आहिनि। याने जो मतिलबु आग मां निकिरे थो, सो मतिलबु दूंहें ऐं काठ मां नथो निकिरे। इन्हीअ करे सांतिकी भगत ऐं पूजा करण वारा मुक़त पदवीअ खे पहुचंदा आहिनि। जहिड़ी तरह बरसाति जे वक़्तु नदियुनि ऐं नालनि जो पाणी वही वञी समुंड में पवंदो आहे। बोल श्री कृष्ण भगवान की। अध्याय